وآله وأصحابه أجمعين. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي يا فتاح يا فتاح. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم. تب علينا إنك أنت التواب الرحيم. أعوذ بكلمات الله التامة من كل شيطان وهم ومن كل عين لامة. ربنا تقبل منا. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. إن الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين. ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا
محمد الفاتح لما أغلق والخاتم لما سبق ناصر الحق بالحق والهادي إلى صراطك المستقيم وعلى آله حق قدره ومقداره العظيم سبحان الله के जा आयो काफिलो जजो साथ धनी सरवाणो वार वढे वागू कया पवाहूं दपलाणो पोइ जहिड़ो पुनलो पाण अहिड़ी सिट्रा साथ जी के जा आयो काफिलो जंजी तरह मोचारी तोड़ सिंगारिया सैयद जबे करहा मझा कोड पोइ लख लही पैलो नजी जा तन जतन जी हमदो सलात खां बाद मुअज़्ज़ज़ मुहतशम सामईन ज़ी वक़ार स्टेज ते मौजूद उलमा व हुफ़ाज़ व सादात किराम ऐं तमाम सारी खिदमत सारी जमात जी खिदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। असांजे मुल्क में हिकिड़ो माहौल आहे त जॾहिं ईद थींदी आहे पोइ रमज़ानुल मुबारक जी ईद उल फितर थे तो उन ईद उल फितर में जॾहिं रोज़ा मुकम्मल थींदा ऐं चंड ॾिसबो आहे त असां वटि माण्हू चवंदा आहिनि त आज चांद रात है बाबा जो चंड जी रात आहे चंड थी वियो आहे सुबुह ईद थींदी इहो असांजे मुल्क में माहौल आहे उर्फ़ आहे असांजो आम तौर ते चयो वेंदो आहे ईद उल अज़हा थे ऐं पहिरीं ज़ुल्हज जो चंड ॾिसबो आहे ऐं उन खां पोइ वरी ईद वारी जेका राति थींदी आहे उन ईद वारी राति जे लाइ बि असां चवंदा आहियूं त अदा अॼु चंड जी राति आहे सो मां तव्हां मोमिननि मुस्लमाननि खे इहो थो अर्ज़ु कयां त जेकॾहिं ॿ ईदूं इस्लाम में आहिनि त जेका हीअ ईद वा इहा ॿिन्हिनि ईदनि जो असुलु आहे रबीउल अव्वल जो चंड नज़र अची वियो ऐं मोमिननि जी असुलु ईद त आहे ई जे रबीउल अव्वल शरीफ़ न हुजे त न का ईद उल अज़हा आहे न को ईद उल फितर आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक व तआला तव्हां असां ते महिरबानी फरमाई आहे ऐं तव्हां नवाब शाह वारा माशाअल्लाह सब्बाकुन इलल खैरात नेकिन में सभिनी खां अॻिते हूंदा आहियो जेका चंड जी पहिरीं तारीख़ हुआ या तारीख़ रही आहे हिन मस्जिद शरीफ़ जी त हज़रत शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन रहमतुल्लाहि तआला अलैहि पाण बि सभिनी खां पहिरियां रबीउल अव्वल जी शुरूआत फरमाईंदा त हिन मस्जिद शरीफ़ खां तो माशाअल्लाह रुगो वेठल हिते नवाब शाह जा कोन आयो हज़ारनि जो तादाद आहे वहांजो तमामु वॾो इज्तिमा आहे ही तव्हां जेको हिते आया आहियो इहो तव्हांजो अचणु हिते अल्लाह क़बूल फरमाईंदो बा मौज़ू जे मुनासिबत सां मुंहिंजी ख़िदमत में हिकु मशहूर मारूफ़ आयत तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे दुआ कयो त मुंहिंजो अल्लाहुम्मा फ़क़ीर खे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनीनि खे हक़ सच ॿुधी करे उन हक़ सच जे मथां मुंहिंजो अल्लाह अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए आमीन ज़ोर सां चओ आख़िर कई आवाज़ मां ॿुधां हाणे मां पढ़ियल आयत खे दुबारा तव्हांजी ख़िदमत में तिलावत कयां ऐं उन जो तर्जुमो ऐं उन जो तफ़सीर तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां मूंखे लॻे थो त का थोरी देर न थी वई हुजे देर कान थी आहे इंशाअल्लाह तबारक व तआला महबूब जो ज़िक्र ख़ैर कंदासीं ईमान ताज़ो थी हाणे सभई गॾिजी करे बुलंद आवाज़ सां महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां सलातो सलाम झूंकारियो
त चारई पासा आवाज़ वञे जेसी ताईं आवाज़ वेंदो एसी ताईं इंशाअल्लाह ख़ैर और बरकत पैदा थींदी रब जी रहमत रब जो फज़ल उन जगह ते वसंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अञा लजी था चो रईशा सुभान अल्लाह पुठियां सलात को था पढ़न सल्लल्लाहु मोहब्बत से टियों दफ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। गॾिजी सुभान अल्लाह चओ न। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे तहक़ीक़ अल्लाह तबारक व तआला एहसान फरमायो आहे मुमिनन जे मथां ॿियनि जे मथां न मुमिनन जे मथां लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना तहक़ीक़ अल्लाह तबारक व तआला मुमिनन जे मथां एहसान फरमायो आहे इज़ बअस फ़ीहिम रसूला जो अल्लाह तबारक व तआला उन्हनि में वॾे शान वॾी मंज़िलत ऐं वॾे क़द्र ऐं वॾे मक़ाम वारो रसूल रवानो फरमायो आहे उहो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला मलाइकनि मां कोन रवानो फरमायो आहे न को अल्लाह उन्हनि खे जिन्ननि मझां रवानो फरमायो आहे बल्कि अल्लाह उन सोणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इंसाननि मझां रवानो फरमाए करे इंसाननि जी इज्जत में इजाफो फरमायो आहे। जेकॾहिं महबूब कंहिं ॿी जिन्स में तशरीफ़ वठी अचनि हा त उहा उन्हनि जे लाइ शरफ़ हुजे पर हबीब असां में आया अल्लाह से असांजी इज्जत में मुस्तफ़ा जे सदके इजाफो फरमायो रसूलन मिन अनफुसिहिम वो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला मुमिनन जे नफ्स मां इंसानन जे नफ्स मां अल्लाह तबारक व तआला रवानो फरमायो आहे उन्हनि इंसानन जी जिन्स मां अल्लाह इन वॾे शान वारे रसूल खे रवानो फरमायो आहे ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला छाजे करे रवानो फरमायो आहे अल्लाह इरशाद फरमायो आहे जियां मां अल्लाह जो प्यारो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जियां मुमिनन में न रुगो बल्कि इंसानन में मुंहिंजो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन्हनि मोमिनन के मुसलमानन के समूरी इंसानियत के अल्लाह तबारक व तआला जो कलाम पढ़ी भी ॿुधाईंदो वञे ऐं मुस्तफ़ा करीम इन्हनि जो तज़कियो फरमाए करे इन्हनि के पाक साफ़ बणाईंदो वञे
वयुज़क्कीहिम, इहो तज़कियो सफ़ाई। मुझे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी बिअसत जो मक़सद अल्लाह पाण बयान फरमायो। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह, उन्हनि खे अल्लाह जो किताब बि सेखारे ऐं उन्हनि खे हिकमत बि हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सेखारे। ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला, छा मुझे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी आमद मुबारक खां अॻु में असां इल्म खां वाझल हुयासूं? या अल्लाह तबारक व तआला, छा असांखे ख़बर कान हुई? अल्लाह फरमायो आहे मुझे मुस्तफ़ा खां अॻु में तव्हां गुमराह हुयव, मां मुस्तफ़ा रवानो फरमाए करे तव्हां ते वॾा वड़ ऐं एहसान फरमाए छॾिया। गुमराही हुई, ऊंदाई हुई, अल्लाह तबारक व तआला करम फरमाया जो हबीब वॾे शान वारो रब अता फरमायो। ऐं जहिड़ो तहिड़ो रसूल रब कोन ॾिनो, बल्कि रसूलनि जो बि रब रसूल अता फरमायो। हज़रत सुनो अब्दुल लतीफ़ भिटाई ॾाढी सुहिणी ॻाल्हि थो फरमाए, ॾाढी सुहिणी ॻाल्हि। छा थो फरमाए? जदो बुरो हुयो बभोर अजी आरी जाम उजारियो, लाथो सब लोक तां हाड़े धणीअ होरो, छोरियूं छुरण सिखियूं पुनूं कयाऊं पोर, पोइ आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारियूं। ये बभोर माना दुनिया, बभोर शहर हो न जेको कराची को 90 किलोमीटर जे पंध ते आहे ऐं समन जो दारुल खिलाफत रहियो आहे, उहो न बल्कि इन बभोर में मुराद हे जहान आहे जेको मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी आमद मुबारक खां अॻु में फिटल हो। ऐं हूअं बि तव्हां थोरो गौर कयो न, रबीउल अव्वल शरीफ हिन रबी जी माना अथव बहार। ऐं जेके अरब सगोरा वॾा दाना वॾा अकुलमंद हुया, उन्हनि हर महीने जो नालो उन महीने जे कम फेल निस्बत सां ठहकंदड़ रखियो। जी रमज़ान खे रमज़ान छो रखियो नालो? जॾहिं नाला रखियूं पिए तॾहिं गर्मी तमामु घणी हुई। रमद जी माना वा तपश हुजणु, गर्मी हुजणु, पोइ नालो इन जो रमज़ान रखियो। इन जे करे त चई छो? चई इहो तपश कंदो आहे, इंसान खे गर्मी कंदो आहे, इन महीने जो नालो ईअं रखियो। पर वरी मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो अरबन सगोरनि त इहो नालो ईअं रखियो त गर्मी आहे, इंसान खे साड़ींदी आहे। पर महबूब फरमायो मां तव्हांखे सुहिणी माना थो ॿुधायां, गुनाहनि जा तव्हांजा जबलनि जेॾा गुनाह हुजनि, रमज़ान ईंदो आहे उन्हनि सभिनी गुनाहनि खे रमज़ान साड़े करे ख़ाक फरमाए ख़त्म करे छॾींदो। तभी माना साॻी मौजूद आहे, साड़ण वारी, ख़त्म करण वारी। उन्हनि इंसान जे खल खे साड़ण जी ॻाल्हि कई, पर मुस्तफ़ा करीम फरमायो मुंहिंजी उम्मत जा गुनाह वरी रमज़ान धोई साफ़ फरमाए छॾींदो। त महीननि में मुनासिबत वा, ताल्लुक आहे। रबीअ जी माना बहार वा, जीअं न बहार जो मौसम ईंदो आहे, बहार खां अॻु में ख़िज़ा थींदी आहे, उन ख़िज़ा में हर पासे गुल बूटा सुकी करे ख़त्म थी वेंदा आहिनि, पन छणी वेंदा आहिनि, वण ठोड़ा थी वेंदा आहिनि, फ़सुल अजीब लॻंदा आहिनि, ज़मीनूं सफ़ा अजीब पियूं लॻंदियूं आहिनि, बेरौनक हूंदियूं आहिनि। पर वरी जॾहिं बहार जो मौसम ईंदो आहे त गुल बूटा फुटंदा आहिनि, हर पासे सब्ज़ो हूंदो आहे, बहारी लॻी पई हूंदी आहे। अरबन सगोरनि बि रबीउल अव्वल खे रबीउ तॾहिं सॾियो जो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जॾहिं हिन जहान में आमद मुबारक थी त जहान फिटल हो। रब हिन फिटल जहान खे मुस्तफ़ा जे मीलाद सां आबाद फरमाए छॾियो, फिटो पियो हो। इहा मुनासिबत वा त अल्लाह तबारक व तआला जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मीलाद मुस्तफ़ा जी आमद सां जहान आबाद थियो। वरी हर साल मुस्तफ़ा करीम जो मीलाद मल्हाए वरी असां पंहिंजूं फिटल दिलियूं आबाद कंदा आहियूं। सल्लल्लाहु
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह चवंदो अल्लाह तबारक व तआला ही महीनो तव्हां सां ते महिरबानियूं फरमाए करे अता कयो। पर बा महबूब जे मीलाद जी ॻाल्हि पंहिंजे वक़्त सिर कयां थो, पर उन खां अॻु में तमहीद में फ़क़ति 3 शयूं 5-10 मिंट तव्हांखे सम्झाइणु घुरां थो। उहे सम्झो, पंहिंजे ज़हन में वेहारियो त तव्हांखे मीलाद शरीफ़ जो मक़सदु मफ़हूम ॾाढो सवलो सम्झ में अची थो। सुभान अल्लाह बुलंद आवाज़। हिकु शइ खे सॾिबो आहे कुदरत। इहा बि आम तौर ते आदत जे ख़िलाफ़ आहे। ॿी शइ हूंदी आहे मौजज़ो, ऐं टीं शइ हूंदी आहे करामत। कुदरत जो ताल्लुक़ मुंहिंजे अल्लाह जी ज़ात सां हूंदो आहे, मौजज़नि जो ताल्लुक़ अल्लाह जे नबियुनि सां हूंदो आहे, ऐं करामत जो ताल्लुक़ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ऐं ॿियनि नबियुनि जी उम्मत जे वलियनि सां हूंदो आहे। 3 शयूं अलॻि अलॻि आहिनि, ख़िलाफ़े आदत आहिनि, पर ख़िलाफ़े अकुल न आहिनि। कॾहिं कॾहिं वाइज़ी बि चई ॾींदा आहिनि, मौलवी साहब जेके घटि पढ़ंदा आहिनि, न मुतालो न कंदा आहिनि, उहे बि चई ॾींदा आहिनि बा मौजज़ो अकुल जे ख़िलाफ़ न, आदत जे ख़िलाफ़ हूंदो आहे। अकुल खे मुअजिज़ आजिज़ कंदड़ ज़रूर आहे, पर वो अकुल जे ख़िलाफ़ न हूंदो आहे। हा, आदत जे बरख़िलाफ़ हूंदो आहे। कुदरत मुंहिंजे अल्लाह तबारक व तआला जी आहे, जो अल्लाह तबारक व तआला बिना कंहिं मिसाल जे, बिना कंहिं इंसान जे बूते हुजण जे, अल्लाह तबारक व तआला बिना पीउ ऐं बिना अम्मड़ जे हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पैदा फरमायो। इहा मुंहिंजे रब जी कुदरत आहे। आदम जो न को मिसल न को मिसाल। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला बिना पीउ ऐं बिना अम्मड़ जे ख़लक़ियो आहे। अल्लाह तबारक व तआला पैदा फरमायो आहे। इहा मुंहिंजे अल्लाह तबारक व तआला जी कुदरत आहे। वरी अल्लाह बिना पीउ जे पंहिंजी पाक अम्मड़ जे पेट मां हज़रत ईसा रूहुल्लाह खे पैदा फरमायो। इहा बि मुंहिंजे रब जी कुदरत आहे। आदम खे बिना पीउ ऐं बिना अम्मड़ जे अल्लाह पैदा फरमायो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला बिना पीउ जे पाक अम्मड़ जे पेट मां पैदा फरमायो। इहा बि मुंहिंजे अल्लाह तबारक व तआला जी कुदरत आहे। पर अम्मड़ बि हुजेसि, अबो बि हुजेसि, वालिद जो नालो अब्दुल्ला हुजे ऐं अम्मड़ जो नालो सैयदा आमिना रज़ी अल्लाह तआला अन्हा हुजे, उन्हनि जे पाक पेट ऐं पाक पुठीअ मां नूरुन अला नूर मुहम्मदुर रसूलुल्लाह रब पैदा फरमाई। हा बि मुंहिंजे रब जी कुदरत आहे। आम तौर ते हिते चवंदो त आदत जे त ख़िलाफ़ कोन्हे, मां चवां थो आदत जे ख़िलाफ़ मुस्तफ़ा जी विलादत में हिकु न, पर 100 जे तादाद में अहिड़ियूं शयूं आहिनि जेके आदत जे ख़िलाफ़ आहिनि। लिहाज़ा तव्हां ईअं बि चई सघो था त मुस्तफ़ा जो दुनिया में अचणु इहो बि मुंहिंजे रब जी कुदरत जो हिकिड़ो मज़हर आहे। सुभान अल्लाह बुलंद आवाज़। त इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी त अदा कुदरत आदत जे बरख़िलाफ़ थिए थी। अल्लाह उहो कमु थो फरमाए जेको इंसान खे आजिज़ थो करे छॾे, ऐं असां पोइ वरी इन्हनि ॻाल्हियुनि खे अञा सवली ज़ुबान में बयानु कंदा आहियूं। सुभान अल्लाह चवंदो अल्लाह ॿुधाईंदो। मिटीअ मां आदम जो जिस्म कंहिं बणायो, बिना पीउ जे पैदा ईसा कंहिं करायो। सुभान अल्लाह बुलंद आवाज़। मिटीअ मां आदम जो जिस्म कंहिं बणायो, बिना पीउ जे पैदा ईसा कंहिं करायो। फ़िरौन जी झोलीअ में मूसा कंहिं पायो, फ़िरौन जी झोलीअ में मूसा कंहिं पायो। ज़मीन जे तख़्ते ते नबी कंहिं उमाणिया,
अल्लाह 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 सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मी कहे बढ़ाया सो अल्लाह 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 इं त हथ कटंदो मां वही कोन जेसी ताईं आवाज़ मांखे न अचे रब जी हमद जो फलक अर्श कुर्सी ज़मी कहे बढ़ाया सो अल्लाह सो अल्लाह 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 बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह अन्या जोर से सुभान अल्लाह लगे जानवर था जंगल में गुजार नकी समर तन सा नकी बाहे बारिल असुर जो उथी पह जो साई संभारिल असुर जो उथी पह जो साई संभारिल लखे कहे खराया उन्यारा बुखारा सो अल्लाह 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 सो अल्लाह अल्लाह फलक अर्श कुर्सी ज़मी कहे बढ़ाया सो अल्लाह 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 सुभान अल्लाह जी छोली आखिर में ओ मुझो अल्लाह तबारक व तआला जंहिंजी कुदरत जो इहो नज़ारो आ अल्लाह आदम के बिना पियो बिना अमड़ जे खलकींदो आ हजरत हबीब के अमड़ बे समेत नूरुन अला नूर बनाईंदो आ इहा ॻाल्हि याद रखजा त मुस्तफ़ा करीम जी ख़ुशी मल्हाइण बि मुंहिंजे रब जी कुदरत जो हिकिड़ो नज़ारो ऐं मज़हरो आ तू भी इंसान आ ॿिया भी इंसान आहिनि हथ उन्हनि खे बि आहे पैर उन्हनि खे बि आहे अकुल उन्हनि खे बि आहे दिल उन्हनि खे बि आहे खाईंदा उहे बि आहिनि पीअंदा उहे बि आहिनि पर महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे आमद मुबारक जी ख़ुशी मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे जंहिंखे नसीब फरमाए उहो ई करे सघंदो आहे इहा मुंहिंजे रब जी कुदरत जो नज़ारो आहे इहा ॻाल्हि सम्झ में अचणु घुरिजे हिकु वा कुदरत ऐं ॿियो आहे मौजज़ो जेको अल्लाह तबारक व तआला नबियुनि खे अता फरमाईंदो आहे अदा हूअ आम तौर ते आदत छा आहे पाणी वाह मां निकिरंदो आहे वाटर मां निकिरंदो आहे नलके मां निकिरंदो आहे जग में रखबो आहे पर जेकॾहिं इन जे बरख़िलाफ़ पाणी वरी मुस्तफ़ा करीम जे हथड़नि मुबारकनि मां निकिरे त इहो मौजज़ो आहे ईअं आहे न पानी काथों पीअंदा दरियाह जो माण्हू आम तौर ते समुंड खे ॾिसंदो आहे उहो बि पाणी वारो आहे वाही बि पाणी वारी आहे वाटर बि पाणी वारो आहे नलको बि पाणी वारो आहे टूटी मां बि पाणी निकिरंदो आहे पर हथनि खे निपूड़ त या पूई निकिरंदी या रत निकिरंदो या कुझु ॿियो गोश्त चिचिरजी निकिरंदो पर क़ुर्बान वञा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते जो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सहाबी आहे नालो आहे हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु हदीस बुखारी में मौजूद है ॿियनि मशहूर दवावीननि में भी मौजूद है मशहूर हदीस आहे छा मुस्तफ़ा करीम हुदैबिया जे मक़ाम ते पहुता जो सुभान अल्लाह मां इहा ॻाल्हि थोड़ी थोड़ी कंदो हलां त जी ॻाल्हि सम्झ में अचे हुदैबिया जो मक़ाम आहे
हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे सहाबिन सां मौजूद हुआ। केड़ा मुस्तफ़ा जा सहाबी, उहे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा सहाबी जिनके अल्लाह ही मकाम अता फरमायो अलसबाजु मर्दुमा बकारोबार रवद बला कशान मोहब्बत बकुए यार रवद। अल्लाह तबारक व तआला हर माण्हूअ जो भाग खलकियो आहे। बन्नी बारे वारो सुबह जो उथंदो आहे, बन्नी बारे जो मुंहुं ॾिसंदो आहे। दुकानदार सुबह जो उथंदो आहे, दुकान जो मुंहुं ॾिसंदो आहे। भलो माण्हू आहे त सुबह जो उथंदो अची करे जामिया मस्जिद में निमाज़ अदा कंदो आहे। पर आशिक तो फरमाए अल्लाह भला भाग फरमाया उन जमायत ऐं उन टोले जा जेके सुबह जो उथंदा हा त उथण सां वञी करे मुहम्मदुर रसूलुल्लाह जो दीदार कंदा हा। भाग वारा आहिनि या न? वॾो भाग आहे उन्हनि जो। अल्लाह साईं उन्हनि जी अहिड़ी इज़त फरमाई, अहिड़ी इज़त फरमाई जो क़यामत ताईं कुत्ता मुस्तफ़ा करीम जे सहाबिन ते भौंकदा रहंदा। भौंकी भौंकी उन्हनि जी ज़ुबान ऐं काकड़ो किरी पवंदो, पर मुस्तफ़ा जे सहाबिन जो शान घटणो कोन्हे, मुस्तफ़ा जे सहाबिन जो शान वधंदो। ईअं आहे या न? हेदन सारन को तो हुन अकेले जो आवाज वठो। सुभान अल्लाह बुलंद। सो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सहाबिन के अल्लाह मकाम अता फरमायो। अर्ज़ पे कि हज़रत जाबिर जो चवे थो त हुते भी आ जो मकाम आ जो सुभान अल्लाह। सलात महबूब ते भेरो ॾे त ॻाल्हि कयां सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह चवंदो हल त महबूब जो मौजूज़ो अर्ज़ कयां। हुदैबिया जो मक़ाम आहे। सैयदना जाबिर फरमायो त पानी खुटी वियो, न को वहटनि जे पीअण जे लाइ पाणी आहे, न को पंहिंजे लाइ पाणी आहे, ऐं न को वुज़ू करण जेतिरो बचियो आहे। जिथे पीअण जेतिरो ई पाणी न आहे त वुज़ूअ जो वरी उते पाणी किथां हूंदो। मुझे महबूब जो सहाबी हजरत जाबिर तो फरमाए हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी खिदमत में आयो आहियां। अची करे अर्ज़ कयो आया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वाहुर फरमायो पानी को न बचो आ। मदद फरमायो अबा अल्लाह तबारक व तआला नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। अल्लाह तबारक व तआला उदऊनी अस्तजिब लकुम, मुखां दुआ घुरो मां क़बूल कंदो हां। तव्हां जी साह वारी रग खां बि वधीक मां वेझो हां रब। रब जॾहिं ईअं फरमायो आहे त अकुल जी ॻाल्हि आहे। मां ईअं कोन थो चवां त रब खां न घुरबो, औला इहो ई आहे रब खां घुरबो। पर ॾिस त सही सहाबी तोखे मांखे सबक कीअं थो ॾिए। चवे थो घुर रब खां, पर मुस्तफ़ा वारे वसीले सां घुर त पोइ ॾिस त रब कीअं थो अता फरमाए। घुरबो अल्लाह खां, इहा ॻाल्हि यादि रखिजो। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसीलो वाट मुस्तफ़ा वारो तरीक़ो वठी हलबो त इंशाअल्लाह करम थींदा। हज़रत जाबिर तो फरमाए हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खां जेड़ी महिल मां अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह पानी खुटी वियो आहे। महबूब फरमायो वञो लश्कर में चक्कर हणी आहे, को वटीअ जेतिरो को प्यालीअ जेतिरो बि पाणी लभई त खणी आहे।
हज़रत जाबिर वियो पुछाए घुमी फिरी मोटिया जी वटड़ी जेतिरो नंढड़ी कुपड़ी चयोसि नंढड़ो थोरो पाणी मिलियो ऐं उहो अची करे मां महबूब जी ख़िदमत में पेश कयो मुझे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उनके पंहिंजे साम्हूं रखियो हबीब साम्हूं रखी करे फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाह तबारक व तआला जो इस्म शरीफ हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो ऐं मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजो हथ मुबारक उन प्यालीअ में रखियो हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु तो इरशाद फरमाए जे तो मां ॾिठो आहे त मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हथनि मुबारकनि मां पाणी दरियाह जी छोलनि वांगुरु निकिरणु शुरू थी वियो आहे उंगलियां है फैज़ पर टूटे हैं प्यासे झूम कर नदियां पंजाब रहमत की है जारी वाह वाह जोर से सुभान अल्लाह अञा जोर से सुभान अल्लाह उंगलियां है फैज़ पर टूटे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हथनि मुबारकनि मां हज़रत जाबिर जा लफ़्ज़ आहिनि पाणी ईअं पियो वहे का अमसालिल उयून जीअं चश्मनि मां पाणी वहंदो आहे ईअं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हथनि मुबारकनि मां पाणी वहे पियो असां पीतो वटनि खे पीआरियोसीं पाणी खलनि में भरे रखियोसीं त बि उहो पाणी खुटो कोन हज़रत जाबिर खां पुछियो सोना ॾस त सही घणनि पीतो हो हज़रत जाबिर फरमायो अदा कुल्लो होयासीं त 15 सव ॼणा उन्हनि 15 सवनि ॼणनि हुन हिकु वटीअ मां पीतो आहे पर चवे थो त हे मुस्तफ़ा जो मौजज़ो आहे मतां 15 सवनि ताईं भुलियो हा जे लखो माण्हू हुजे हा त बि लखो माण्हू मुस्तफ़ा जे हथनि वारो पाणी पीए हा क़यामत ताईं पाणी खुटे ई कोन सुभान अल्लाह जोर सां मां अर्ज़ इहो पे कयो त आदत वा त दरिया पाणी कढे नलको पाणी कढे वाही वाटर पानी कढे पर जेड़ी मल मुस्तफा जे हथन मां निकतो त इहो छा आहे मुस्तफा जो ॻाल्हाईंदा हलो मौला पाक तव्हां सां सभिनी खे मदीने में वठी हले इहो मुस्तफा जो मौजज़ो आहे अॼु त मां तोखे वरी हिकिड़ो ॿियो मिसाल ॾियां फ़क़ति उन खां पोइ वरी अॻिते मां पंहिंजे मौज़ू खे हलायां सलात में बदे सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह वल्लाह हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे महीनो मुबारक मिलाद जो शुरू थियो मौसम बि ॾाढो भलो थियो ऐं ईअं महसूस पियो थिए रबीउल अव्वल शरीफ जो जंटू ॾिसबो ऐं पहिरों जलसो फरमाए जेॾी महिल हज़रत शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाह ताला अलैहि शाहपुर जाकर ईंदा न असां मां कसम खणी अल्लाह जो घर मस्जिद शरीफ आहे मां हिते वेही तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां असां मुफ्ती साहब खे न को ईद उल फितर ते एॾो ख़ुशि ॾिसंदा हुआसीं न को ईद उल अज़हा ते एॾो ख़ुशि ॾिसंदा हुआसीं जेॾो मीलाद जे महीने में ख़ुशि ॾिसंदा ऐं इहो असांजे बुज़ुर्गनि जो फरमान आहे त जीअं जो रबीउल अव्वल जो महीनो शुरू थिए त इज़हार सुरूर मुस्तहब्बुल सुरूर खे ख़ुशीअ जो इज़हार कंदा कयो इहो भलो आहे अॼु मां ताज़ो हज़रत इब्न जमूह रहमतुल्लाह ताला जो नफ़ाइस दुरर किताब आहे उहो पढ़ंदो रहियुसि उन में 12वीं सदी जो मग़रिब अरबी जो आलिम आहे उहो फरमाए थो जेकॾहिं मीलाद मुस्तफ़ा जो मल्हाइण मां ॿियो को बि दुनिया में फ़ाइदो न बि थिए पर जेकॾहिं रुगो हिकिड़ो इहो फ़ाइदो थिए त दुश्मन जी दिलि जले थी त हज़रत इब्न जमूह थो फरमाए इन खां वॾो को फ़ाइदो आहे वो तो असांखे अल्हम्दुलिल्लाह ॿिया बि फ़ाइदा आहिनि पर काफ़िर जेको आहे जेको इस्लाम जो मुखालिफ़ आहे उन जो सीनो जेकॾहिं सड़े थो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो नालो वठण सां असां चऊं था त असां इहो नालो छॾींदासीं कोन क़यामत ताईं वठंदा रहंदासीं मुस्तफ़ा जो त मक़ाम वॾो आहे पर मुस्तफ़ा जे शहर मदीने जो बि जेॾी महिल ज़िक्र थींदो आहे त असांजी दिलि बाग़ बहार थी
मान तो चाहा त मूं वटि सोन चांदी ज़रो हुजे तो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे तो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर हीअ नात मां ईअं कोन पढ़ंदुसि जेसीं ताईं मां सां गॾु सभु न पढ़ो दरो दीवार वॼे हथ मुनो ॾींदा रहो मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़रो हुजे तो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर तुंहिंजे सदके सिंध में मूं खाधो पीतो खोड़वा तुंहिंजो हिकु मौलूद मिठड़ा मुंहिंजे लाइ किरोड़वा तुंहिंजे सदके सिंध में मूं खाधो पीतो खोड़वा तुंहिंजो हिकु मौलूद मिठड़ा मुंहिंजे लाइ किरोड़वा गंज ॿिया काॾे कबा है गंज ॿिया काॾे कबा जे तो जहिड़ो गोहर हुजे तो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़रो हुजे तो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर लोक सां गॾु मां बि पाड़े मेल ॾे वेही रहां कहीं बि कुंडड़ीअ में कखां घर अॾे वेही रहां रोज़ शब अॻियां अखियुनि जे रोज़ अतहर हुजे तो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मां नथो सोन चांदी तो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर तो घुरां मिठड़ा त तुंहिंजे घर अॻियां मुंहिंजो घर हुजे हबीब जो मदीनो आजो सुभान अल्लाह मुंहिंजो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे पाक मिंबर ते बीठो आहे मुस्तफ़ा करीम ख़ुतबो इरशाद फरमाए रहियो आहे हबीब जो सहाबी भॼंदो आयो आहे अची करे अर्ज़ थो करे हलकल माल वजाअल अयाल या रसूल अल्लाह माल तो बुख मरे या रसूल अल्लाह उन्य था मरो डुकर वाका दुआ फरमायो मुस्तफ़ा करीम जो रहमत वारो दरिया हो जोश में अची वियो मुस्तफ़ा करीम उते हथड़ा खड़ी बुलंद फरमाया अरे आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया मुस्तफ़ा के अर्ज़ कंदो वियो हबीब वटि देरी करे हबीब हथ खड़ी लथे फरमाया छा फरमायो मुस्तफ़ा लफ्ज़ बुध मुस्नद इमाम अहमद बिन हंबल जा लफ्ज़ अल्लाहुम्मा इस्क़िना गईसन मुगीसन मरियल मरियल गदक़ल
طبقا عاجلا غير رائس نافعا غير ضار تملأ به الأرض وتنبت به الزرع وتحيي به الأرض بعد موتها أو كما قال النبي صلى الله عليه وسلم مصطفى کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم دعا جے لائے ہتھڑا بلند فرمایا اے حبیب انیا ہتھڑا ہیٹھ کو نہ فرمایا وہ صحابی تو چوے سجی عمر اساں ایڈو میہو کو نہ ڈٹھو جڑو مصطفیٰ جی دعا دے اوڑی مل وسण شروع کیا چوے تو دیر بکان کیا مصطفیٰ کریم جا ہتھ مبارک انیا پنجی سوہاری مبارک تئی کو نہ پہتا ہی کرے مانو ہی فرمائے نا تا وری ترجمو بدھنے تا انیا مزو تھی دو ان حدیث جو ذمہ دار روایت ما تا مسند احمد بن حنبل جو نالو وٹھی چھڈیو پر ان کو علاوہ ما 10 کتاب بیا ॾेखारण लाइ तैयार आहियां ऐं मां इहे सुवाल बि छॾियूं थो वञा त इहे क़यामत ताईं को मौलवी मूंखे इहो मसइलो हल करे ॾिए मींहुं केरु वसाईंदो आहे हलाईंदो आहे कॾहिं कॾहिं असां बि दुआ घुरंदा आहियूं इस्तिस्का जी निमाज़ मौलवी पढ़ंदा आहिनि पढ़ाईंदा आहिनि पोइ उन खां पोइ रब जी मर्ज़ी आहे जॾहिं मींहुं वसाए असां बि चऊं था रब ई मींहुं वसाईंदो आहे पर जॾहिं वसाए रब जी मर्ज़ी आहे पर तूं बि दुआऊं घुरंदो आहे मां बि दुआऊं घुरंदो आहे इस्तिस्का जो निमाज़ूं बि पढ़ंदा आहियो पर मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जेके दुआ में लफ़्ज़ फरमाया आहिनि उहो ई थियो आहे अल्लाह ओड़ी महिल मींहुं अता फरमायो आहे तूं दुआ घुरे रब जी मर्ज़ी अल्लाहुम्मा अस्क़िना ओ मुंहिंजा अल्लाह असांखे मींहुं अता फरमाए अता कर गईसन अहिड़ो मींहुं मुगीसन जेको फ़ाइदे वारो हुजे मरीअन जेको नुक़सान न ॾिए मरी अन परो ये सावा बियो हमजे सावा बिन्नी जी माना में फर्क वा परे जी माना वा अल्लाह से फायदे वारो अता फरमाया बे जी माना वा ओ मुजा अल्लाह तबारक व तआला जेको हर जगह ते बराबर वसे गदकल तबकल आजिलन गैर राइस ओ मुजा अल्लाह जल्ल थल मुल्क में छड़ गुरजे गैर राइस जी माना ही वा त हूं मुजा अल्लाह आम मखलूक जड़ी मल दुआऊं घुरंदिया अध कलाक में मी हुजे तुझी मर्जी बिन ॾींहनि खां पोइ जे तुझी मर्जी 3 ॾींहनि खां पोइ जे तुझी मर्जी पर या रसूल अल्लाह अॼु हथड़ा मोजा यार अल्लाह देर न फरमाए जा हाणे जो हाणे माखे मींहुं खपे थो गैर राइसिन तरयुस न हुजे जंहिंमें देर न हुजे मुंहिंजा अल्लाह गैर राइसिन उहा मुल्लो दुआ घुरे मर्जी या रब जी 10 ॾींहनि खां पोइ जे महीने खां पोइ जे अल्लाह जी मर्जी आहे पर मुस्तफ़ा करीम फरमायो आहे त या अल्लाह गैर राइसिन माखे देर वारो न खपे तकड़ो मींहुं खपे पर अॻिते ॿुध वरी मींहुं वसे नुक़सान करे मींहं जी मर्ज़ी रब जी मर्ज़ी जेको हुकुम ॾिएसि फ़ाइदो ॾिए न ॾिए त बि रब जी मर्ज़ी ऐं मींहं खे जेको रब हुकुम फरमाए पर मुस्तफ़ा फरमाए थो त उहो मख़लूक खे फ़ाइदो ॾिए गैर राइसिन तमलअ बिहिल अर्द ओ मुंहिंजा अल्लाह ज़मीन जल थल उन सां फरमाइजां पर मखलूक के नुकसान उन में नथे मुंहिंजी उम्मत के फायदो ही फायदो अड़े मींहं में अता फरमाए अदा जे मुंहिंजे मुस्तफ़ा के इख्तियार कोन हो तो कंडीशनल मींहुं छो पे घुरी मींहुं खपे तो पर कंडीशनल खपे तो उसमें ये भी हो उसमें ये भी हो देर भी न हो जल्दी भी चाहिए नुकसान भी न दे फायदा दे ये सब गालियों मुझे मुस्तफ़ा करीम फरमायूं हैं आई मता सुबाने को चवे तो सही हदीस ज़ईफ है मां चाहता मौलाना का ईमान ज़ईफ हो सकता है ये हदीस कभी भी ज़ईफ नहीं हो सकता कि जो ईमान ज़ईफ हो तो वो तो भले जो चवे पर हदीस ज़ईफ कोने छो तो ऑथेंटिक बुक्स जे हवालो मां तवा के दिनो आ त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी दुआ सा मी वठो हेडे तवज्जो कजो सुभान अल्लाह वो साहब जे तो हफ्तो गुजरी गयो यो जुमे जो दी हो सुभान अल्लाह हफ्तो गुजरियो मींहुं बंद थी गयो सुभान अल्लाह ये दो गुरी गुरी थकजी पैसे मौला अगारो त उन्य पे मरऊं हाने त बुडऊं था का मेहरबानी फरमाए एडो मींहुं थियो आ चवे तो दिल में ख्याल आयो त जह मींहुं जवान वसरायो आ बदबू होई कदो सुभान अल्लाह चवे तो वरी भजंदो आयो मुस्तफा करीम सागो मंजर आ ऐ मुस्तफा सुनो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अजो बे आधी रात जो मुखे सोनो सरवर याद प्यो निल जी पिटी
अज बे आधी रात जो मुखे सुनो सरवर याद पियो निंड नेणल जी पिटी वई हो तो हर हर याद पियो इश्क बारण बारिया मुत मग मदीने जा सारिया मुत मग मदीने जा सारिया घोड़ा घड़ियों की घारिया घोड़ा घड़ियों की घारिया जंखे रात रहबर याद पियो निंड नेणल जी पिटी वई हो तो हर हर याद पियो अज बे आधी रात जो मुखे सुनो सरवर याद पियो निंड नेणल जी पिटी वई हो तो हर मदीने हलणो ओने हलणो हलणो त तां गबुआ पैदा कर जेकॾहिं मसाले वारी मानी खाई करे ऐं तकड़ो सुम्ही रहे त कसम अल्लाह जो सॼी रात ख्वाब में पानी जा ख्वाब लहंदे ईअं आहे न पानी थो पिया ढो नथो थिए सॼी रात माण्हू वरी बुख में सुम्हे त सॼी रात बुख ते माण्हू खे ख़्याल ईंदा अॻियों कुकड़ पियो आहे पुलाव पियो आहे खावां थो पर पेट नथो भरिजे मां वटि मिसाल ॿिया बि इल्म जा घणा आहिनि पर मिसाल तोखे उहो थो ॾियां जेको तुंहिंजे सम्झ में अचे इन जो मतिलबु आहे त तुंहिंजे अंदर में जंहिं शइ जी तांघ हूंदी आहे ख्वाब ख्याल बि उहो ई थींदो आहे जे अंदर में तांघ मदीने ऐं मुस्तफ़ा जी पैदा कॾे त ख्वाब बि उहे अज बे आधी रात जो मुखे सुनो सरवर याद पियो निंड नेणल जी पिटी वई हो तो हर हर याद पियो इश्क उदमा था अचल मुंजा जोश में जेरा जलल मुंजा जोश में जेरा जलल सिंध में सिकायल किए सुमल सिंध में सिकायल किए सुमल जंखे मुहबो मुनवर याद पियो निंड नेणल जी पिटी वई हो तो हर हर याद पियो साहबी थो फरमाए वरी सागो महबूब जी खिदमत में भजंदो आयो आहियां अर्ज़ कयो आया रसूल अल्लाह ग़रिक़ना असां त हाणे ॿुॾऊं था का महिरबानी फरमायो वरी मुंहिंजे मुस्तफ़ा करीम हथड़ा फरमाया हथड़ा मथे खया अल्लाह बि हीअं पियो फरमाए त जंहिंजे चवण ते मां रब मींहुं शुरू फरमायो आहे उहो चवंदो त तॾहिं उनखे बंदि फरमाई महबूब दुआऊं घुरंदो वियो उहो मींहुं ख़तम थींदो वियो जेको आसमान ईअं साफ़ थी वियो जीअं ॼाण त कॾहिं मींहुं वठो ई इहो छा आहे चओ मुंहिंजे महबूब जो हलाईंदो हलो ॻाल्हि विसरी त कान ॿ शयूं थियूं टीं बि रहे थी टीं शइ आहे करामत कुदरत बि ॿुधाई मां मौजूदो बि ॿुधाई पर मुंहिंजी दिलि चवे थी त अञा बि मौजूदा ॿुधाए पर वक़्त जी नज़ाकत उहा आम तौर ते आदत आहे त इंसान ॻाल्हाईंदो आहे ईअं न भाउ इंसान ॻाल्हाईंदो जानवर कोन ॻाल्हाईंदो आहे पर वरी बि चवंदो साईं जानवर पंहिंजी ॿोली में ॿकरी ॿे कंदी आहे ईअं आहे न भाउ हर जानवर पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदो आहे पर केरु बि ईअं कोन चवंदो आहे त पत्थर ॻाल्हाईंदा आहिनि पर जेॾी महिल न पत्थर वरी मुस्तफ़ा जे साम्हूं अचनि त पत्थर बि ॻाल्हाईंदा आहिनि इहो वरी मुंहिंजे मुस्तफ़ा जो मौजूदो
आदत चवे थी त पत्थर कोन ॻाल्हाईंदो आहे अदा हा तोसां कोन ॻाल्हाईंदो आहे मासां कोन ॻाल्हाईंदो आहे मुले सां कोन ॻाल्हाईंदो आहे मवाली सां कोन ॻाल्हाईंदो आहे पर नबियुनि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां इहो पत्थर त अञा पंहिंजी असली हयात कज़ाई ते आहे पर कसम आहे अल्लाह जो गोह हुजे गोह खे साड़ियो वञे सड़ी करे सफ़ा छार थी वञे वरी लोटी में विझिजे वरी लोटी में पयल हुजे उनजो बूथ बंदि हुजे अची करे चवे त ॿुधाए त हीअ छा आहे मुस्तफ़ा फरमाए मां ॿुधायां या अंदर वारी शइ तोखे पाण ॿुधाए त मां केरु आहियां बाबू मूंखे उहो चवे त हे त सही हूअं ई जहिड़ी हुजे त कोन ॻाल्हाईंदी आहे पर तव्हां था फरमायो त इहा ॿुधाईंदी भला ॾिसां त चओ त सही बाबू इहा आंगुर जो इशारो फरमायो त लोटी में उन ॻोह फतकण शुरू करे ॾिनो आहे ऐं ज़ुबान सां चए बि अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मां गवाही थी ॾियां त अल्लाह वहदहु ला शरीक व मिठो मुहम्मद करीम रब जो रसूल आहे इहो छा आहे मौजज़ो चओ छा आहे इहो मौजज़ो आहे ऐं अल्लाह तबारक व तआला वरी पंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जेके उम्मत जा वली आहिनि वरी उन्हनि वलियनि खे अल्लाह साईं करामत ॾींदो आहे जो सुभान अल्लाह ज़ोर सां अदा हाणे मैदान वियो आहे भरिजी जाइ थी आहे सोड़ी हमरान खे जॻह ॾियो त वेहंदा वञनि माशाअल्लाह हाणे पिंडाल तव्हांजो थोरो थी वियो अॻे साल इहा भित भञणी पवंदी तव्हांखे ऐं महबूब जो चर्चो जेॾो रोकण जी कोशिश कई वई एॾो वधियो ईअं आहे न मीलाद खे मल्हाए मीलाद खे राज़ी ख़ुदा कंदासूं महबूब जी सना सां सीना सफ़ा कंदासूं जेॾो झलियूं पर आशिक खुटा कोन आशिक वधिया हाणे थोरो मां सां झुंगारे चओ त पोइ करामत जी ॻाल्हि ॿुधायां मीलाद खे मल्हाए मीलाद खे झंडनि वारा झंडा मथे कंद मुंहिंजी दिलि में ख़ुशि थिए मीलाद खे मल्हाए मीलाद खे मल्हाए राज़ी ख़ुदा कंदासूं महबूब जी सना सां सीना सफ़ा कंदासूं करामत अल्लाह वरी मुस्तफ़ा जे वलियन खे ॾींदो आहे जो सुभान अल्लाह मुल्क हुजे हिंदुस्तान जो उन हिंदुस्तान जे मुल्क में या कंहिं ॿिए परे इलाइक़े में बुढड़ी आहे ऐं वरी बुढड़ीअ जो बेड़ो बुॾी वञे थो जेकॾहिं उनखे अब्दुल कादिर जीलानी तारे त इहा सोने इहा आहे या न बेड़ी बुॾी वञे त कुझु कोन थींदो आहे ऐं उनखे माण्हू केरु कढे पर अदा इहा करामत सोने पीरनि जे पीर सोने अब्दुल कादिर जीलानी आहे मुल्क तेरा बगदाद है आमन कम शिताब है या अब्दुल कादिर जीलानी या गौसल आजम जीलानी हसन हुसैन दा पोतरा ही विच हजूर खलोता ही ऐब मुरीदा धोता ही या अब्दुल कादिर जीलानी या करामत कजी आ जो सोने असां त चवंदा हूं असां त हूं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी वलियन जा गुलाम हूं पर जेके एतराज कंदा आहिनि अल्लाह जी वलियन ते उन्हनि बि इहा ॻाल्हि तस्लीम कई आहे पर मां उन्हनि जो ज़िक्र करे हिन महफ़िल सुहिणीअ में रंग में भंग कोन विझंदुसि महबूब जा आशिक महबूब जे ज़िक्र ते ख़ुशि बि थींदा वलियन जो ज़िक्र थींदो त बि उन्हनि जो सीनो इहो अल्लाह जे वलीअ जी करामत आहे जो हज़रत अब्दुल कादिर जीलानी रहे बगदाद में पर सॾु कजेसि सॾ में साणी थिए ऐं मदद फरमाए ऐं वरी असांजे हिन सिध में उत्तर वारे पासे मुंहिंजो मुर्शिद हज़रत इमामुल आरिफीन बि से रोज़े खणी
सदुल सज्जादा नशीन सदुल साहबजादो हजरत सैयद सिबगतुल्लाह शाह हजरत पीर तजर धनी रहमतुल्लाह ताला अलैह उन्हनि जे लाइ पाण खजानतुल मारिफत में हजरत पीर बंगले धनी रहमतुल्लाह ताला अलैह इहा ॻाल्हि लिखी आहे त मां ॿुधायां त अल्लाह जे वलीअ जी करामत जाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सुभान अल्लाह चओ त ॿुधायां न त मां सम्झां थो हाणे थकिजी पिया सवा कलाक थोड़ा सुभान अल्लाह बुलंद आवाज़ हजरत पीर सईं बंगले धनी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजी खजानतुल मारिफत मलफूज़ात हजरत पीर सईं तजर धनी जी आहे पर जमा फरमाई हजरत बंगले धनी पाण तो इरशाद फरमाए त जॾहिं हजरत पीर सईं तजर धनी जो विसाल थी वियो त मुंहिंजो वालिद आहे ऐं वालिद हुजण जे नाते मूंखे दिलि में ॾुख थियो जो वालिद विसाल फरमाए वियो चए थो त साईं जन खे गुस्ल ॾिनोसीं गुस्ल ॾेई करे पंहिंजी खट मुबारक ते रखियोसीं अञा जनाज़े जो इंतज़ारु हले पियो हेॾे तवजो फरमाइजां फरमाए थो अञा जनाज़े जो इंतज़ारु पियो हले मां ख़ामोश वेठो हुउसि रड़ियूं कोन पे कयईं रीहूं कोन पे कयईं पर अखियुनि मां ॻोढ़ो वियो पियो दिलि जो तक़ाज़ो आहे फरमाई त पीर सईं जो ख़लीफ़ो फ़क़ीर फैज़ मोहम्मद उहो साम्हूं वेठो हो हज़रत तजर धणी जो ख़लीफ़ो चवे तो जेड़ी महिल उन ॾिठो त मां ॾुखारो हाँ त उन ख़बर अथई छा कयो उन हज़रत पीर सईं तजर धणी खे मुखातब थी करे फरमायो कि बिला खिलो त सही जेरे ज़ाहिर वारे खे कोन पे चई जेको खट मुबारक ते आरामी आहे कि बिला खिलो त सही चवे तो हजरत पीर सईं बंगले धणी मलफूज़ा शरीफ़ में लिखियो आहे त हजरत फ़कीर ख़लीफ़े फैज़ बमन जो रुगो एतिरो चवणो कि बिला खिलो त सही पाण दुनिया में विसाल फरमाया विया आहिनि हजरत पीर सईं तजर धणी खिलणु शुरू करे ॾिनो आहे तां त असां हजरत साईं जी जा ॾंद मुबारक बि पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिठासीं अदा कॾहिं जंहिंजो साहु निकिरी वञे उहो खिलंदो आहे न इहा आदत नाहे आदत जे बरख़िलाफ़ आहे पर अल्हम्दुलिल्लाह आदत जे बरख़िलाफ़ कम वलीअ खां थिए त इहा वलीअ जी वरी करामत हूंदी आहे असांजे हिन हिंद ऐं सिंध में ख़ासि तौर ते हिंदुस्तान बर्रे सग़ीर पाको हिंद में असांखे जंहिं अक़ीदे जो सबक़ पढ़ायो उन जवान जो नालो इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीन व मिल्लत हज़रत शाह अहमद रज़ा ख़ान फ़ाज़िल बरेलवी ईअं न नालो ईअं अचे जो मूंखे ख़बर पवे त आशिक़ हिते वेठा इमाम अहले सुन्नत इमाम अहमद रज़ा ख़ान फ़ाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह जो ताज़ो महीनो गुज़रियो आहे करामत जी करामत ॿुधायां ज़िक्र बि थी वञे महबूब जो मीलाद बि मुकमल थी वञे मां ॻाल्हि मोटाए ॾियां सलात बि करे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह थका हो तो छड़िया वधो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सुभान अल्लाह आशिक़न वारी चओ दिल्ली जो शहरा हजरत मौलाना ज़फ़रुद्दीन बिहारी रहमतुल्लाह ताला अलैह इमाम अहले सुन्नत जो शागिर्द बा खलीफो बा सुभान अल्लाह उन इहा करामत
आला हज़रत रहमतुल्लाह तआला अलैहि जी हयात वारो जो किताब आ उन में बयान फरमाई आ। फरमाए तो आला हज़रत जो हिकिड़ो शागिर्द हो मुरीद हो दिल्ली में रहंदो ऐं नौकरी कंदो हो। उते हुन सां गॾु नौकरी में हिकिड़ो बद मज़हब बि गॾु हो। बद मज़हब समझो था कोन था समझो समझंदा हो बद मज़हब बद अक़ीदो माण्हू फरमाए तो उन जो उते नौकरी बि ॾाढी आहे। हे बि क़ुरान थो पढ़े हे बि क़ुरान थो पढ़े हिन वटि बि मदरसो आहे हिन वटि बि मदरसो आहे हे बि निमाज़ पढ़ंदो आहे हो बि निमाज़ पढ़ंदो आहे। दादा सभु मिड़ई बराबरि असांखे निमाज़ पढ़णी पर मां चवां दादा अॼु जी हिन 15वीं सदी में हर शइ में मिलावट थी वई आहे तॾहिं नक वारो अॼु ताईं देसी गिहु ऐं डालडा में फ़र्क़ु सम्झंदो आहे। ख़बर हुनखे पइजी वेंदी आहे त हे देसी त मां तोखे सवलो मिसाल ॾियां करोड़नि जे विच में मुहम्मद अरबीअ जो ग़ुलाम बि परे खां पधरो हूंदो। इन जे करे इहो दलील तमामु कमज़ोर आहे। हे बि ॾाढ़ी वारो आहे हो बि ॾाढ़ी वारो आहे। मूंखे कंहिं ते एतिराज़ कोन्हे तनक़ीद मुंहिंजो मिज़ाज बि कोन्हे पर दलील ॾियणु मुंहिंजो हक़ु आहे। मां चवां थो त अदा जेकॾहिं हे बि ॾाढ़ी आहे हो बि ॾाढ़ी आहे पोइ मां इहा जेका ॻाल्हि कई त चेहरे से मुस्तफ़ा के ग़ुलाम पहचाने जाते हैं दूर से जब मुस्तफ़ा का ग़ुलाम आता है तो कसम है अल्लाह की मैं तो दुआ करता हूँ कि अल्लाह सबको हुजूर की सुन्नत दाढ़ी मुबारक अता फरमाए। आमीन तो बोलिए। नेक इरादा तो कर ले मिलाद शरीफ के महीने में अल्लाह ताला हमें सुन्नतों का पाबंद बनाए। अल्लाह तबारक व तआला हम पर करम फरमाए। पर मां चाह तो करोड़ माण्हू अचे मुझे साम्हूं ये करोड़ माण्हू अची त कोन थो सघे पर ये लख माण्हू वेठल हुजे न उन लख में जेकॾहिं 99,000 खां वधीक माण्हू ॿिए ख़्याल जा हुजनि जेकॾहिं विच में हिकिड़ो को मिस्कीन या रसूलुल्लाह चवण वारो हुजे त फ़क़ीर खे अल्लाह से जी महिरबानी मां सुञाणे ॿुधाईंदोमांइ त या रसूलुल्लाह चवंदा यार वो मां में कोन आहे जेके असांजा बुज़ुर्ग वेठा आहिनि सभु करे सघनि था तूं बि करे सघे थो छो त मुस्तफ़ा जे आशिक़ जे चेहरे में हिकिड़ो नूर हूंदो बेनूरो न हूंदो आहे। लेकिन आइंदा मां इहो जुमलो न ॿुधां जो केरु चए इसको भी दाढ़ी इसको भाई छोड़ो भाई दाढ़ी की बात तो है दाढ़ी मेरे मुस्तफ़ा की सुन्नत है लेकिन दाढ़ी भी वही सजती है जिसके दिल में मेरे मुस्तफ़ा की मोहब्बत होती है। बाकी दाढ़ी की तो तौहीन हम नहीं कर सकते वो तो सुन्नत मुस्तफ़ा है उसकी तौहीन हम नहीं कर सकते। लेकिन ये जो दिल में तौहीद का नारा लेकर मुस्तफ़ा की तौहीन की बातें करते हैं हम उनके लिए कहते हैं बल उनको छोड़ो मुस्तफ़ा का जिक्र करो अपने ईमान को ताज़ा करो। मौलाना ज़फ़रुद्दीन फरमायो गाली याद आहे मौलाना ज़फ़रुद्दीन तो फरमाए त दिल्ली में मौलाना जो बद मज़हब सां उन मुरीद जो बहस थी पियो। बहस जे दौरान हुन बद मज़हब के मौलाना जे शागिर्द खुटाए विधो। हमरा जो खुटी पयो त बद शब्द ॻाल्हाइण शुरू की आला हज़रत जे हक़ में तो हुन चुस मेरी बात सुनो अगर तुम्हें बात ही करनी है दलील से तो बरेली शरीफ चलो और तुम्हें तुम्हारा किराया मैं देता हूँ और चलकर इमाम मोहम्मद रजा से बात कर लो या हार या खट तो जी मर्जी हलो तो सही। उन जो मां कोन हलंदुसि बाक़ी गारियूं ॾिनई खट वध ॻाल्हाई। उन चयो त तुंहिंजी मर्ज़ी चए थो ऑफिस मां निकितासीं रात थी सुतो हमरा तो ख्वाब पियो ॾिसे। ख्वाब छा ॾिसे त महशर जो मैदान क़ाइम थी वियो आहे लखनि जे तादाद में माण्हू बीठा पर माण्हू बीठा लाइन ठाहे हिन चयो अलाए छा हुनजे ज़हन सम्झो त हिते महशर जो मैदान आहे हाणे इहे लाइन में जेके बीठा आहिनि ॾिसां त छा आहे चई पोयों लाइन जे बीही रहियुसि हलंदो रहियुसि नंबर ईंदो वियो नंबर ईंदो वियो नंबर ईंदो रहियो नंबर ईंदो रहियो तां त ॾिसां त अॻियों ॿिन्ही जहाननि जो सरदार पाण बीठो ऐं मुस्तफ़ा करीम जे हथनि मुबारक में हिकिड़ी जी टिकेट चओ इन वांगुरु को परवानो चओ इन परवाने वांगुरु का शइ आहे मुस्तफ़ा ई हथनि में ॾींदा था वञनि पुठी ते हथ हणंदा था वञनि चवंदा हलंदा ये शइ ॾींदा वञनि हथ में मुस्तफ़ा ई पुठी ठपींदा वञनि हलंदा चवे थो मां बि आसरे में हुजां जेॾी महिल मुंहिंजो वारो आयो त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम माॾे निहारे करे हीअं फरमायो चयो बीह चए थो ईअं जो हबीब फरमायो त मां चुप थी वियुसि त मुस्तफ़ा करीम मूंखे हिकु ॻाल्हि फरमाई तुंहिंजो अंदर पलीत आहे हिकु ॻाल्हि
ॿियो मुस्तफ़ा फरमायो जेकॾहिं जन्नत में वञणो अथई त ख़त काथे आहे, ख़त ॾेखार त पोइ तोखे अंदरि मोकिलियो, चिठी ॾेखाओ। परेशान थी वियो ख़त छा आहे, अंदरि पली तो ठही, याद ॻाल्हि सम्झ में अची वई, खुखेस पई, पर चिठी जो मतिलबु छा, चए थो निंड में जागी पियुसि, चए थो वरी वुज़ू कयूं त अलाए कहिड़े क़िस्म जो ख़्वाब, ॻाल्हि सम्झ में आई पे, कनेक्शन गॾियुसि पे, पर न कजी पकाई, वरी वुज़ू कयूं, वरी वुज़ू करे वरी सुतुसि, वरी साॻो ख़्वाब, वरी मुस्तफ़ा फरमायो अंदरि तुंहिंजो पलीतो आहे, ख़त खणी आ त जन्नत मोकिलियाई। चए थो वरी उथियो, वरी टियों दफ़ो वुज़ू किसो कोता, चए थो टे दफ़ा ख़्वाब जेॾी महिल ॾिठुमि, टियों दफ़ो निंड मां जाॻियो, सुबुह जो उथण सां बरेली जी टिकेट कटायो, सिधो इमाम अहमद रज़ा। ॻाल्हि मूंखे दिलि में धकु लॻी वियो त मसइलो मुंहिंजो किथां बिगड़ियो आहे। चए थो बरेली शरीफ़ जेॾी महिल पहुतुसि, इमाम अहले सुन्नत हज़रत शाह अहमद रज़ा ख़ान फ़ाज़िल बरेलवी रहमतुल्लाहि ताला अलैह पंहिंजी मस्जिद शरीफ़ में वेठा हा। जीअं जो मां मस्जिद शरीफ़ में घिरियुसि, ॿिया मुरीद ख़ादिम बि वेठा हा। इमाम अहले सुन्नत मूंखे ॾिसण सां हेॾे तवजो कजां, दिल्ली वारो आहे, बरेली में आयो आहे, अॼु बि तेज़ ट्रेनूं थियूं हलनि, चवनि था त घटि में घटि जेको आहे सो 8-10 कलाक लॻनि था, या अञा मथे लॻंदा हूंदा। फरमाइनि था इमाम अहले सुन्नत जीअं जो मूंखे ॾिठो त इमाम अहले सुन्नत इरशाद फरमायो, पहले तुम अपना अंदर पाक कर लो, फिर तुमसे खत की भी बात कर लेते हैं, जरा कलमा पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चवे तो इमाम अहले सुन्नत इमाम अहमद रज़ा ख़ान फ़ाज़िल बरेलवी रहमतुल्लाहि तआला अलैहि मूंखे कलमो पढ़ायो आहे। कलमे पढ़ाइण खां पोइ इमाम अहमद रज़ा फरमायो आहे वञी करे वुज़ू करे आ। चवे तो वुज़ू करे आयो आहियां त इमाम साहब फरमायो आहे त मुंहिंजे साम्हूं गोॾा भञी वियो। चवे तो जेॾी महिल गोॾा भञी करे वेठो आहियां, इमाम अहले सुन्नत पंहिंजो हथ अॻिते फरमायो आहे, हथ अॻिते करे फरमायो आहे त बा मुंहिंजे हथ ते हथ रखी करे हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी जे सिलसिले में दाख़िल थी वञ। तो हथ ते हथ रखो ऐं बैत कर, चओ ला जेड़ी मल मां बैयत करे मुकम्मल कया इमाम अहले सुन्नत जे हथ ते, ओ नवाब शाह जा मुसलमान ॾिस त सही अल्लाह तबारक व तआला मुस्तफ़ा जे आशिकन खे कहिड़ी करामत अता फरमाई आहे। बैयत करण खां पोइ आला हज़रत रहमतुल्लाहि तआला अलैहि सिलसिला आलिया क़ादिरिया जो शजरो मुबारक कढियो आहे, जेको पन्ने मुबारक ते लिखियल आहे। आला हज़रत वो मुझे हथन में ॾेई करे फरमायो आहे वठ जेको मुस्तफ़ा ख़त फरमायो हुई वो ख़त हे आ जन्नत में वञण जो। मुस्तफ़ा करीम जे ख़त जो चयो हुई त ख़त खणी आ, वो परवानो हे थई, माना अल्लाह वारनि जे सिलसिले में गॾिजी वञ। इहो हथ ज़ाहिर में अहमद रज़ा जो कोन्हे, अहमद रज़ा जो हथ
बाजी मुर्शिद हजरत शाह अबुल हुसैन नूरी रहमतुल्लाह ताला मारारा शरीफ वारे जे हथ में आ फरमाए तो उन जो हथ पंहिंजे मुर्शिदन जे हथ में आ उन्हनि जो हथ पंहिंजे मुर्शिदन जे हथ में आ तां त वञी करे हे सिलसिलो पीरन जे पीर सोने दिलबर दस्तगीर ते खत्म थो थे रुको खत्म कोन थो थे अॻिते हले थो इहो मदीने पाक पहुचे थो हथ सोने दस्तगीर जा हंदामन मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी त मां अर्ज़ इहो पे कयो कुदरत बि हक़ वा मौजज़ो बि हक़ वा करामत बि हक़ वा अल्हम्दुलिल्लाह जेकॾहिं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मीलाद जेकॾहिं ॾिसे न मुंहिंजे रब जी कुदरत जो बि नज़ारो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे मौजज़नि जो बि नज़ारो हिन में मौजूदु आहे ऐं अल्लाह जा वली हिननि जॻहनि ते पंहिंजा क़दम घुमाए विया उन्हनि जी करामत जो बि हिसो शामिल आहे क़यामत ताईं हे मीलाद हलंदा रहंदा आशिक पंहिंजो सीनो ठारींदा रहंदा सारे जग में जानिब लय जिन सार थीरा मोहम्मद जे सदके बेड़ा पार थीरा बेड़ा मुंडया करयव जंहिंजा बेड़ा तरिया मासां गॾु चवे का बि ज़ुबान ख़ामोश न रहे सारे जग में जानिब लय मोहम्मद अची वियो बेड़ा पार थीरा उठी बूंद बरसात बरसन बहारियो पकी पाण में का प्या बोलियूं बाजारियूं टिड़िया गुल गुलाबी से गुलजार थी विया मोहम्मद जे सदके बेड़ा पार थीरा सारे जग में जानिब है सारे जग में जानिब लय जिन सा मोहम्मद जे सदके बेड़ा पार थिया वटण खैर खैरात मिस्कीन आया गमल के बुलाइण के गमगीन आया कसम अल्लाह जो हबीब जे मीलाद के जेकॾहिं तू दिल सां मल्हाए अदब एहतराम सां मल्हाए ऐं शरीयत जे मुखालिफ़ जेके उमूर माण्हुनि साज़िश करे तव्हां असां अहले सुन्नत जे मीलादनि में पैदा कया नाच डांस दहल धमाका जेकॾहिं इहे छॾे करे जेको असांजे सलफ़ सालिहीन जो आदाब सां मीलाद मल्हाइण जो तरीक़ो आहे मां दावा नथो करे सघां मां में ताक़त ई कान्हे पर मूंखे मुस्तफ़ा करीम जे फज़ुल में करम में पक वा जे अदब एहतराम सां महबूब जो सचो मुहब्बत सचो इश्क दिल में विझी करे महबूब जो मीलाद मल्हाए त हीअ रबीउल अव्वल ई तोखे मस्त महबूब जो दीदार ज़रूर थी खुराफात खां बचो सुनियो खुराफात खां बचो मां चवां थो तव्हां कोन था कयो तव्हांजे विच में साज़िश आहे ये शुरलियूं छॾणु फुरलियूं छॾणु दोहल वॼाइणु धमाका वॼाइणु शरीयत जे मुखालिफ़ को बि कमु मीलाद में न थिए मीलाद ईअं थिए ॾिसो अदा ॼण त मूंखे त ईअं थो लॻे तव्हांजे मथनि ते ॼण पखी वेठा आहिनि चुरो ई कोन था एॾो अदब आहे तव्हां में एॾो अख़लाक आहे केॾो न को नाच आहे न को डांस आहे को बि अहिड़ो कमु कोन्हे अल्हम्दुलिल्लाह क़ुर आहे हदीस आहे ऐं महबूब जी नात आहे आशिक़ पंहिंजो सीनो ठारे वठण खैरो खैरात मिस्कीन आया गमल के बुलाइण के गमगीन आया पढ़ण सा
मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया सारे जग में जानिब सारे जग में जानिब जिन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया ज़ोर से सुभान अल्लाह अञा ज़ोर से सुभान अल्लाह इंशाअल्लाह अशर जो जॾहिं मैदान थींदो मुंहिंजो महबूब अॻियां हूंदो असां इंशाअल्लाह पोयां पोयां हूंदासीं ये आदत हित ठहियल हूंदई त कमर में भी मुस्तफ़ा ते नात पढ़ंदे त हशर में भी मुस्तफ़ा ते नात पढ़ंदे इंशाअल्लाह मैं वो सुन्नी हूँ जमीले कादरी मरने के बाद मेरा लाशा भी कहेगा मैं वो सुन्नी हूँ जमीले कादरी मरने के बाद मेरा लाशा भी कहेगा अस्सलातु वस्सलाम महबूब जो तस्करो कंदा रहंदासूं सीनो ठारींदा रहंदासूं मुंहिंजो रब मुंहिंजी ख़िदमत क़बूल फरमाए अल्लाह से साईं मौलाना निसार अहमद उन जी सॼी टीम खे बरकतूं अता फरमाए इंशाअल्लाह ये नज़ारो तव्हां ॾिसंदव हे वधंदो खुटंदो कोन हज़रत शेर मुस्तफ़ा जा कदम हिते लॻल आहिनि जिथे मुस्तफ़ा जा शेर पंहिंजो कदम घुमाए वञनि इंशाअल्लाह उते तरक़ियूं तरक़ियूं थींदियूं अल्लाह से मुंहिंजा लफ़्ज़ क़बूल फरमाए अल्लाह से तव्हांखे मीलाद खे अदब सां मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल